ज़िले बदीन तालुको टंडो बागो जे यूसी डाडा में तक जे एमपीए मीर अल्लाह बख्श टालपुर जे पारां जेके टेंट पंहिंजे ख़ासि माण्हुनि खे ॾिना उन्हनि ख़ासि माण्हुनि पंहिंजे ई मनपसंदि माण्हुनि खे विराए ॾेई ऐं कुझु पंहिंजे उताकनि में रखी ताला हणी छॾिया। जॾहिं इतला ते मीडिया पहुती त इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजा मिलियल रिलीफ तर जा चूंडियल कामूरा हड़प कयो वञनि, ख़ुदारा असां सां इंसाफ़ कयो वञे, असीं खुले आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हिन वक़्त ताईं जेके बि ॻोठ ॿुॾी चुका आहिनि उन्हनि खे को बि टेंट वग़ैरह कोन मिलियो आहे। जेकॾहिं टेंट मिलियो आहे त मनपसंदि माण्हुनि खे मिलिया आहिनि। उन्हनि पंहिंजी ओताकनि में कुर्फ़े रखी छॾिया आहिनि। कंहिं बि ग़रीब खे अॼु ॾिस तो को बि टेंट कोन मिलियो आहे। हीअ हिते खोसा वेठा आहिनि, जरवार वेठा आहिनि, सभु ॻोठ ईअं ख़ाली पंहिंजी झूपड़ियूं अॼु वेठा आहिनि। हीअ किथे जो इंसाफ़ आहे? छो मनपसंदि माण्हुनि खे ॾिना वञनि था कि ग़रीबनि सुठो सर्वे त कनि न। ॿुॾी त विया, ॿोड़ियो सही, हाणे सभु माण्हुनि खे टेंट न ॾियो, ख़ुदारा न ॾियो। उहे पंहिंजे ओताकनि में कुर्फिन पिया, ग़रीबनि खे कोन था ॾियनि। जेकॾहिं कंहिं ग़रीब खे ॾिनो वियो आहे त मूंखे उहो साबित करे ॾेखारीनि, ऐं पाण हुन सां गॾिजी थो वञा। ऐं इहो असांजो अर्ज़ु आहे डीसो साहिब खे, महिरबानी करे ग़रीबनि जी मदद कई वञे।